हिंगोर जामा ख़बर ईंदा हलो त पाकिस्तान पीपल्स पार्टी तलके सुबुह देरो जो इजलास सहता हाउस ते थी गुज़रियो, जंहिंमें हिंगोर जा टाउन चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लकियारी, पीर सैयद फरजंद अली शाह जीलानी, गदा हुसैन सहतो समेत पीपी जे उहदेदारनि ऐं वर्करनि जे वॾे अंग शिरकत कई। इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां 25 अप्रैल ते सखर में केनालनि जे ख़िलाफ़ रथियल एहतिजाजी जलसे में भरपूर नमूने शिरकत जो फ़ैसिलो कयो वियो। इन मौक़े ते हिंगोर जा टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लकियारी, पीर सैयद फरजंद अली शाह जीलानी, गदा हुसैन सहतो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त सिंधु दरिया ते केनाल अॾण सां सिंध जी लखीं एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वेंदी ऐं सिंध मुकमिल तौर रेगिस्तान बणिजी वेंदी। असांखे अहिड़ी का बि रिथा क़बूल नाहे। पीपी सिंध दुश्मन मंसूबनि जे ख़िलाफ़ आहे। पीपी चेयरमैन चई चुको आहे त केनाल कंहिं बि रीत ठाहिण न ॾींदा। 25 अप्रैल ते सखर में केनालनि जे ख़िलाफ़ तारीख़ी जलसो कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।